असल हिन जो B3W जो कॉन्सेप्ट जेको आहे उहो इहो ई आहे। पर हाणे जीअं त एशिया में साउथ एशिया में जेको सो मिडल ईस्ट असां सां गॾु वेझो ई आहे, ईरान वेझो ई आहे, असांजो जेको सो एशिया जा सभु रूट असां खां था वञनि। सेंट्रल एशिया जेको सो मंडी जेका सेंट्रल एशिया जी आहे उहा बि असां सां कनेक्ट आहे। त लाज़मी ॻाल्हि आहे जीअं सीपेक ऐं BRI चाइना जी वधि में वधि कोशिशि आहे त सिंध ऐं सिंध जे ज़मीननि ऐं बलोचिस्तान ऐं असांजी साहिली पटीअ ते कब्ज़ो कनि। ईअं ई ही B3W जो जेको प्रोजेक्ट आहे इन जा बि लाज़मी असां ते असर पवंदा। त जेकॾहिं हिन वक़्तु जेको पाकिस्तान चाइना सां गॾु बीठो आहे पर ओलह जे मुल्कनि जी कोशिशि हूंदी त उहे पाकिस्तान खे पाण सां गॾु बीहारनि। जेकॾहिं पाकिस्तान अमरीका ऐं ओलह जे मुल्कनि ऐं B3W प्रोजेक्ट जो जेकॾहिं हिसो बणिजे थो त लाज़मी ॻाल्हि आहे पाकिस्तान खे चाइना खां वरितल कर्ज़ो वापसि ॾियणो पवंदो। जेकॾहिं उहो कर्ज़ो, छो जो जेको बि हिन महिल ताईं सीपेक जे मद में पैसा वरिता विया आहिनि उहे फ़ौजनि अॻे ई खाई छॾिया आहिनि, पंजाब अॻे ई ख़तमु करे खाई छॾिया आहिनि। हाणे जेकॾहिं हिननि खे इहे पैसा वापसि करणा हूंदा त उहे कीअं कंदा? पाकिस्तान जो त ॾेवालो निकितल आहे। त ख़दशो इहो आहे त शायदि सिंध ऐं बलोचिस्तान खे चाइना जे हवाले कयो वञे, लीज़ ते ॾिनो वञे, बाक़ी पोइ वरी जेको सो पाकिस्तान B3W जो हिसो थिए। पर इन जा चांसिस तमामु घटि आहिनि ऐं इहो ईअं थियणो न आहे। हाणे जेकॾहिं B3W जो पाकिस्तान हिसो नथो बणिजे त लाज़मी ॻाल्हि आहे त सिंध असांजी धरती आहे। असांखे पंहिंजा क़ौमी मुफ़ाद अॻियां रखी करे असांखे फ़ैसिला करणा पवंदा या असांखे दोस्त ऐं दुश्मन धुरियुनि खे सुञाणे करे असांजी पंहिंजी अॻिते जी हिकमत अमली ठाहिणी पवंदी। ऐं पाकिस्तान खे रद्द कंदे असां इन्हनि मुल्कनि, ओलह जे मुल्कनि या जेकॾहिं जेके बि असांजा दोस्त मुल्क मुस्तक़बिल में बणिजी सघनि था त असां उन्हनि सां राब्ता ऐं उन्हनि सां ॻाल्हाए सघूं था त जीअं त पाकिस्तान तव्हांजो बि दुश्मन आहे, उहा दहशतगर्दी हुजे, उहा फंडामेंटलिज़म हुजे, उहा रेडिकलिज़म हुजे, त इन्ही साॻी अमल जो असां सिंध पिणु या सिंधी पिणु असां जेको सो मुसलसल अताब जो शिकार आहियूं या मुसलसल असां ग़ुलामीअ में घाइण ते मजबूर आहियूं, ज़िंदगी घाइण ते मजबूर आहियूं। त ही जेका नई प्लानिंग थिए पई थी, असांखे काफ़ी मुहतात रही करे ऐं सभिनी हवालनि सां ॾिसणो पवंदो। जीअं त असां सिंध जा जेके बि क़ौम परस्त आहियूं ऐं असां इहो सदाईं चवंदा आया आहियूं त सीपेक खे असां रद्द कयो आहे, असांखे सीपेक क़बूल न आहे। साॻी रीति जेकॾहिं सुभाणे B3W असांजे सिंधियुनि जे हक़नि जी हिफ़ाज़त नथो करे, असां सिंधियुनि जे धरतीअ जी असांजी धरतीअ जी वायलेशन थी थिए, असांजे मैदनी वसीलनि ऐं असांजे जेको सो मिल्कियतुनि ते कब्ज़ो कयो थो वञे, असांजे ज़ज़ीरनि ते कब्ज़ो कयो थो वञे, त पोइ असांखे इन B3W खे बि रद्द करणो पवंदो। छो जो कंहिं बि धरतीअ ते डेवलपमेंट तॾहिं सुठी लॻंदी आहे जॾहिं उहा धरती आज़ादु हुजे। पर जॾहिं तव्हांजी धरतीअ ते कब्ज़ो हुजे ऐं तव्हां ग़ुलाम बणायल हुजो त रियासत या ताक़तवर धुरियूं छा कंदा आहिनि त पंहिंजे मंशा ऐं मर्ज़ीअ मुताबिक़ उते धारियनि खे आणे करे तव्हांजे असांजे जेको सो वसीलनि जी लुट मार कंदा आहिनि। त इन जे करे ही मामिलो काफ़ी संजीदा ऐं पेचीदा आहे। हिन सॼे मामले ते असांखे
होशियार बि रहणो पवंदो, नज़र बि रखणी पवंदी ऐं सभिनी पासनि खे ॾिसणो बि पवंदो त ही जेके बि अमल या जेके बि मामला थियनि पिया था या जेका बि प्लानिंग थिए पई थी मुस्तक़बिल जी, त असां उन ते ध्यानु धरियूं ऐं पंहिंजे क़ौमी मफ़ादनि, पंहिंजे धरतीअ जे मुस्तक़िल मफ़ादनि जी जेको सो सम्झ ऐं ॼाण लाज़मी रखूं। ऐं असां इन सॼे सफ़र में असां जूं कहिड़ियूं धुरियूं मुस्तक़बिल में या कहिड़ा मुल्क या कहिड़ा ब्लाक असां सिंधियुनि जा साथी या दोस्त मुल्क बणिजी सघनि था ऐं जेको सो असांजा कहिड़ा मुल्क दुश्मन या असांजी धरतीअ जी जेका सो एक्सप्लॉइटेशन करण में हथ आहे जन जो, त उहे असांजा कहिड़ा दुश्मन मुस्तक़बिल जा आहिनि। साईं GM सैयद जॾहिं इहा ॻाल्हि कई त मज़बूत पाकिस्तान माना मरे सिंध, मरे पाकिस्तान माना जीअंदी सिंध। त असांखे दुनिया लेवल ते या इंटरनेशनल लेवल ते उन्हनि सभिनी धुरियुनि या उन्हनि सभिनी मुल्कनि ॾांहुं असांखे जेको सो दोस्तीअ जो हथु वधाइणो पवंदो जेके मुल्क पाकिस्तान जा दुश्मन आहिनि। दुश्मन जो दुश्मन दोस्त हूंदो आहे। इन करे असांखे इहा जेका बि हिकमत अमली आहे, स्ट्रेटजी आहे पंहिंजे मुस्तक़बिल जी, पंहिंजे धरतीअ जे, पंहिंजे सिंध जी, त उहा सोची सम्झी ऐं जेको सो सियासी अफ़ाम तफ़हीम सां संजीदगीअ सां इन ते कमु करणो पवंदो। दोस्तो, इहे ॿ जेके प्रोजेक्ट्स हुया या चाइना जो जेको ख्वाबु हुयो त दुनिया जो नओं सुपर पावर बणिजी ऐं जेको सो दुनिया ते कंट्रोल करे, या जेको सो हाणे G7 मुल्क या अमरीका जे अॻुवाणीअ में जेको B3W प्रोजेक्ट अचे पियो, उन प्रोजेक्ट जा जेको सो कहिड़ा कहिड़ा असर असांजे खिते ते पवंदा ऐं असांखे छा करणु घुरिजे, त इन्हनि सभिनी मामलनि खे, इन्हनि सभिनी पासनि खे असांखे लाज़मी जेको सो ध्यानु रखणो पवंदो। जेके असांजा मक़ामी प्रोजेक्ट आहिनि CPEC सां जुड़ियल, असां उन्हनि ते बि ध्यानु ॾिनोसीं, उन्हनि ते बि ॻाल्हायोसीं त कीअं असांजे धरतीअ मां, असांजे धरतीअ जा मुख़्तलिफ़ मदनी वसीला सनतूं क़ाइमु करे, इंडस्ट्रियल ज़ोन्स ठाहे, नवां प्रोजेक्ट्स ठाहे, जीअं बहरिया टाउन आहे, DHA आहे, फ़ौजी छावणियूं आहिनि, या जेको सो केमिकल ऐं न्यूक्लियर प्लांट जेके सो सिंध में लॻाया पिया था वञनि, त उन्हनि जा असां ते कहिड़ा असर पवंदा, हींअर कहिड़ा असर पवनि था, मुस्तक़बिल में कहिड़ा असर पवंदा, त इन्हनि सभिनी पासनि खे, इन्हनि सभिनी मामलनि खे असांखे ॾिसणो पवंदो ऐं ध्यानु रखणो पवंदो। जेको बि अमल असांजे क़ौमी मफ़ादनि, असांजे धरतीअ जे ख़िलाफ़ु हूंदो, असांखे उन खे रद्द करणो पवंदो। हींअर पाकिस्तान, पंजाब इन्ही कोशिश में आहे त सिंध जी ज़मीनूं, सिंध जा वसीला जेतिरो जल्दी विकिरो करे सघे उहो विकिरो करे पियो थो। धारियनि खे आबाद कराइण सिंध में जेतिरो तेज़ीअ सां उहो कराए सघनि पिया था, उहो बि कनि पिया था। जॾहिं त सिंधियुनि जी वजूद ऐं सियासी सघ खे ख़तमु करण लाइ मुख़्तलिफ़ हीलनि वसीलनि सां जेको सो सिंध ते घण रुखी जंग तारी कयो वेठा आहिनि, त अहिड़ी ख़तरनाक सिचुएशन में असांखे कोशिश करे पंहिंजे धरती, पंहिंजे वतन ऐं पंहिंजे वतन जे माण्हुनि जो बचाव करणो पवंदो। न सिर्फ़ु बचाव करणो पवंदो, पर पंहिंजे धरतीअ जी मालिकी ऐं वतन जे मालिकीअ लाइ उथी बीहणो पवंदो। छो जो ही कुझु साल, 4, 5 साल, 10 साल तमामु घणा अहम आहिनि। जेकॾहिं अॼु असां पंहिंजे दुश्मननि खे न सुञातो, अॼु असां दुनिया सां लह वचड़ में न आयासीं, अॼु असां जेकॾहिं आलमी लेवल ते लॉबिंग करे या जेको सो
सिंध अंदरि मुस्तक़िल बुनियादनि ते जदोजहद न करे सघियासीं त शायदि सिंध जो नालो निशान मिटिजी वेंदो। उन करे हर शऊर रखंदड़ सिंध जे हिलाली पुट ऐं धीउ खे मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे त भाइरो भेणो साथियो असांखे गॾिजी करे असांखे सम्झार मुस्तक़िल बुनियादनि ते हिकमत अमलियूं जोड़े ऐं वतन जी मालिकी करणी पवंदी, मुस्तक़िल जदोजहद करणी पवंदी, पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। जेकॾहिं असां अॼु चुप वेठासीं, असां अॼु धरतीअ जे लुटमार ते कन लाटार कईसीं त शायदि असां अॻिते इन लाइक़ु बि न रहंदासीं त पंहिंजे धरतीअ जे लाइ कुझु करे सघूं। ही जेके बि ॻाल्हियूं या जेके बि मामला इंटरनेशनल लेवल जा हुजनि या मक़ामी लेवल जा हुजनि, इहे ॿुधाइण जो मक़सदु मुंहिंजो इहो ई हुयो त जीअं असांखे सम्झ अचे, असांजे ख़ासि करे नौजवान तबिके खे या क़ौमी कारकुन खे इहा सम्झ में अचे त असांजूं दोस्त धुरियूं कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़ियूं थी सघनि थियूं मुस्तक़बिल में। दोस्त ऐं दुश्मन जो तयन जेको हूंदो आहे उहो क़ौमी मफ़ादनि सां ॻंढियल हूंदो आहे। यानी असांजे वसी क़ौमी मफ़ादनि में जेके धुरियूं असां सां दोस्त या असां सां साथी थियनि या असां सां गॾु बीहनि त असांखे उन्हनि दोस्तनि ऐं उन्हनि साथियुनि सां गॾु बीहणु घुरिजे। ऐं जेके असांजे क़ौमी मफ़ादनि में असां सां गॾु नथियूं धुरियूं बीहनि, उहे सम्झो त असांजूं दुश्मन ऐं असांजा जेको सो सॼण न आहिनि। साथियो, इहे उमेद त नौजवान जिन बि हींअर ॾिठो आहे या अॻिते ही जेको बि बाद में दोस्त प्रोग्राम ॾिसंदा त उहे इन्हनि सभिनी मामलनि ऐं सभिनी पासनि ते भले पंहिंजो अगरि को सुवालु हुजे त भले मोकिलिनि। जॾहिं त हींअर सिंध में जेका सिचुएशन आहे, ख़ासि करे जबरी गुमशुदगियुनि जी हुजे या जेको सो ही गिरफ़्तारियूं थियूं आहिनि ऐं बहरिया टाउन जे धरणे खां पोइ जी जेका सिचुएशन जुड़ी आहे, त हिन वक़्तु असांखे अॻे खां अॻु भरो थी ऐं रियासत ऐं रियासती दलालनि, सिंध गवर्नमेंट ऐं PPRN खे सख़्तु वक़्तु ॾियणु घुरिजे। जेकॾहिं असां हिमत हारे वेठासीं ऐं असां थोड़ी बि कमज़ोरी ज़ाहिर कई त रियासत असां ते चढ़त करे वेंदी ऐं रियासत वरी ॿीहर असांखे उथणु न ॾींदी। इन जे करे असांखे कोशिशि करे हींअर न सिर्फ़ु मुस्तक़िल जदोजहद में रहणु घुरिजे, मुस्तक़िल सियासी जदोजहद करणु घुरिजे, पर उन सां गॾु ई गॾु असांखे पंहिंजी क़ौमी मज़ाहमत वारी सघ खे बि मज़बूत करणो पवंदो। जेकॾहिं असां क़ौमी मज़ाहमत हाणे इनक़लाबी तंज़ीमूं या इनक़लाब हूंदो ई इहो आहे त जॾहिं तव्हांजी धरती, तव्हांजे धरती वासी तकलीफ़ में हुजनि, परेशानीअ में हुजनि, जॾहिं तव्हांजी धरतीअ जा माण्हू तव्हां खां इहा क़ौमी तहरीक खां इहा उमेद रखनि त तव्हांखे हींअर धरतीअ जे लाइ, धरती वासियुनि जे लाइ मज़ाहमत करणु घुरिजे, त उन्हनि खे अपनाइणु, उन्हनि सां गॾु बीहण ई जेको सो क़ौमी मज़ाहमत चइबी आहे। बाक़ी इहा क़ौमी मज़ाहमत न आहे त पंहिंजो 6 महीननि में, साल में निकितो ऐं कुझु कयो ऐं वरी असां क़ौमी मज़ाहमत बि था कयूं। न, इहा क़ौमी मज़ाहमत न आहे हूंदी। क़ौमी मज़ाहमत इहा हूंदी आहे जॾहिं तव्हांजी धरती ऐं धरती वासी तकलीफ़ में हुजनि ऐं ज़ुल्म थींदो हुजे त उन वक़्तु उन रियासत जे दलालनि ऐं उन्हनि सभिनी वाठनि खे मुंहुं टोड़ जवाबु ॾियणु घुरिजे। असल में इहा ई क़ौमी मज़ाहमत चइबी आहे। त हींअर असांखे कोशिशि करे इन्हनि ॿिन्ही पासनि ते कमु करणु घुरिजे, क़ौमी तहरीक खे, ऐं हिमत न हारणु घुरिजे। मां शायदि कल्ह ॿुधो पिए त
कंफर्म मूंखे नाहे। सिंध एक्शन कमेटी वारनि शायदि कोई माफ़ियूं वग़ैरह वरितियूं आहिनि त जेकॾहिं को अहिड़ो अमल थियो आहे त इहो ॾाढो ग़लति थियो आहे। इहो असांखे ईअं सम्झो त मायूस करणु बराबरि आहे। इहा शइ न थियणु घुरिजे हा। जॾहिं त साॻी वक़्तु साईं ज़ैन शाह जो को बयानु आयो आहे या साईं ज़ैन शाह का अहिड़ी ॻाल्हि कई आहे या पंहिंजी गिरफ़्तारी पेश करण लाइ निकितो आहे त जॾहिं क़ौम खे गिरफ़्तारियुनि जी ज़रूरत हुजे त असां सभु जेको सो जेल भरियो तहरीक बि शुरू कंदासीं। त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो सियासी अमल आहे। इन सियासी अमल जा सिंध खे या असांखे बहितर नतीजा मुस्तक़बिल में मिलंदा। पर वेहणु न घुरिजे। जे असां वेही वियासीं हींअर त असां शायदि तकलीफ़ में अञा बि वधीक तकलीफ़ में ईंदासीं। ख़ासि करे ही जेके बि मेगा प्रोजेक्ट्स आहिनि, धारिया जेके सो सिंध में आबाद कया वञनि था, या जेके रियासत मुख़्तलिफ़ चालुनि सां मुख़्तलिफ़ धुरियुनि खे अॻियां आणे असांजे लाइ हमदर्दियूं पैदा कराए ऐं असां खां वहवाह था वठनि, त उन्हनि शयुनि ते बि असांखे ध्यानु ॾियणु घुरिजे। अॼोके प्रोग्राम जो उमेद त दोस्त सभु पंहिंजो रायो ॾींदा, जेके बि दोस्त ही ॾिसनि था। उन खां पोइ आख़िर में मां दोस्तनि खे, सभिनी सॼणनि खे, सिंध वासियुनि खे हिकु अपील करणु चाहियां थो त जीअं त 1 जुलाई जेको सो वेझो अचे पियो, जेका शहादत जो ॾिहाड़ो आहे असांजे महान राजा ॾाहिर जो, त मां सिंध जे सभिनी नौजवाननि, शऊर रखंदड़ क़ौमी कारकुननि ऐं साथियुनि खे इहा अपील कंदुसि त महिरबानी करे तव्हां जिथे जिथे जंहिं जंहिं शहर, जंहिं जंहिं वसंदी, जंहिं बि इलाइक़े में आहियो, त राजा ॾाहिर जो हिकिड़ो फ़ोटू खणी ऐं उन ते मेणबत्तियूं रखी गुलनि जी निछावर करे ऐं राजा ॾाहिर जेको असांजो क़ौमी हीरो आहे, उन क़ौमी हीरो खे हर दोस्त, हर अदड़ी, हर भेण जेको सो लाज़मी उनखे भेटा पेश करे, जीअं असां पंहिंजे तारीख़ ऐं असां पंहिंजे असुलु सुञाणप खे ज़िंदा रखी सघूं, असां सिंधियत खे ज़िंदा रखी सघूं। राजा ॾाहिर आज़ाद सिंधु देश जो महाराजा हुयो ऐं असांजो जेको सो उहो क़ौमी हीरो आहे जंहिं सिर ॾिनो, दुश्मन सां विढ़ियो, पर धरती न छॾियईं ऐं धरती वासियुनि सां आख़िर ताईं विढ़ंदो रहियो। त इहो हिकिड़ो अमल अॻियां अचे बि थो हफ़्ते खनि में, हफ़्ते 10 ॾींहंनि में। मां इन ई जे करे सभिनी दोस्तनि साथियुनि खे अपील कंदुसि त राजा ॾाहिर जो जेको ॾिहाड़ो अचे पियो थो उहो मज़बूत ऐं बहितरीन नमूने सां मल्हाइजो। जॾहिं त इन ई हवाले सां ट्विटर ट्रेंड बि रखियो वेंदो, सोशल मीडिया बि कैंपेन कई वेंदी ऐं मां कोशिशि कंदुसि त राजा ॾाहिर जे हवाले सां हिकिड़ी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस या जेको सो को प्रोग्राम रखूं। ऐं इवन जेके बि दोस्त ॿाहिरि दुनिया में वेठा आहिनि उन्हनि खे बि मुंहिंजी अपील आहे, सभिनी तंज़ीमुनि खे बि अपील आहे त राजा ॾाहिर जो ॾिहाड़ो जेके बि जो दोस्त जिथे जिथे आहिनि, 1, 2, 3, 5 माण्हू जेके बि आहिनि, त उहे लाज़मी राजा ॾाहिर जो ॾिहाड़ो मल्हाइनि। इन सां रियासत खे मैसेज वेंदो त असां पंहिंजे हीरोज़, असां पंहिंजे जेके बि वतन जा हिलाली पुट आहिनि, उहो राजा ॾाहिर हुजे, उहो सूर्या बादशाह हुजे, उहो होशू हुजे, उहो हेमू हुजे, उहो दरिया ख़ान हुजे, उहे जेके बि असांजा हीरोज़ आहिनि असांखे अॼु ताईं विसरिया न आहिनि ऐं असां पंहिंजे वतन जी आज़ादी पंहिंजे हीरोज़ जे छपर छांव में ज़रूरु वठंदासीं। जिए देश, जिए साईं, जिए साईं।